में तव्हांजी टीम माशाल्लाह कमु करे रही आहे। असां उते अफ़वाह ॿुधी आहे त हीअ जेको आहे सो पीपल्स पार्टी कमु करावे थी। छा इहा ॻाल्हि में वज़न आहे त हीअ तव्हां जेको कमु करायो था उते पीपल्स पार्टीअ जे चेयरमैननि जे या जेको आहे सो MP MN जे हुकुम सां थिए थो या तव्हांजो पंहिंजो हिसाब ई थो हले? न कंहिं बि पॉलिटिकल पार्टीअ जी इन्वॉल्वमेंट हिन प्रोजेक्ट में न आहे। हे प्रोजेक्ट बेसिकली गवर्नमेंट ऑफ सिंध जो आहे जी जेके वर्ल्ड बैंक फंड कयो आहे। त गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ऐं साबको सपोर्ट फाउंडेशन गॾिजी पार्टनरशिप में प्रोजेक्ट हलाइनि पिया। हिन में कोई बि पॉलिटिकल पार्टी जी इन्वॉल्वमेंट न आहे। जेकॾहिं उहे कंहिं माण्हू खे चवनि था त असां जेको आहे न हिनखे इम्प्लीमेंट कयूं था त उहो ग़लति आहे। काई बि पॉलिटिकल पार्टी असां सां गॾु न आहे। असां सिर्फ़ु असांजी टीम आहे उहा वञी उन ॻोठ में उनखे वैलिडेट करे थी। वैलिडेट करण खां बाद असां उनजी पेमेंट डायरेक्ट उनजे अकाउंट में अची थी। तंहिंजे करे कोई बि जेकॾहिं थर्ड पार्टी जो क्लेम थो करे त असां हिन प्रोजेक्ट खे सपोर्ट करे हलायूं था या माण्हुनि खां पैसा था वठनि, खोड़े जॻह ते कम्यूनिटीअ में माण्हुनि खां पैसा था वठनि, त हिन मैसेज जे थ्रू असां इहो जेको आहे न मीडिया जे थ्रू असां माण्हुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त उहे कंहिं बि माण्हूअ खे हिकु रुपयो बि न ॾियनि। साबको सपोर्ट फाउंडेशन फ्री ऑफ कास्ट जेको आहे न वैलिडेट करे थी, उन्हनि जे अकाउंट ओपन कराए थी ऐं हिन में काई बि थर्ड पार्टी इन्वॉल्व न आहे त उहो कंहिं बि माण्हूअ खे पैसा न ॾियनि। तंहिंजे करे माना हे हिकिड़ो माना खोड़ अहिड़े क़िस्म जा शिरनि खे माण्हू अची विया आहिनि जेके चवनि था त असांखे पैसा ॾियो न तव्हांखे असां घर कराए ॾियो। पर इहा ॻाल्हि ग़लति आहे ऐं कम्यूनिटी कंहिंखे बि पैसा न ॾिए। अच्छा सर, इहे जेको आहे सो माना मिसाल तौर ते हिकिड़ो तव्हांजी पढ़ीदनि में टीम अची थी वञे, को माण्हू रहिजी थो वञे ऐं उन टीम उन घर ताईं नथी पहुची सघे त पोइ उहो तव्हांजे हिन ऑफिस में हिते तव्हां सां राब्तो कनि या उते का बासानी कोड़ो तरीक़ेकार उन जो आहे? असांजो स्ट्रक्चर ईअं आहे त असां वञी सॼे ॻोठ खे गॾु वैलिडेट था कयूं। असांजी टीम जा सभु मेंबर हिकिड़े ॻोठ में सभिनी घरनि जे करे वेंदा आहिनि। असां वटि सॼो ऑनलाइन सिस्टम आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू रहिजी थो वञे त असांजी टीम जी इहा ज़िम्मेवारी हूंदी आहे त ॿियो दफ़ो वञी उनखे वैलिडेट करे। त जेकॾहिं कोई माण्हू फोत बि थी वञे थो त उन जे जेको नेक्स्ट ऑफ किन